IBA इदारे सखर जे GSTS ज़रिए टेटरी मार्कू खणंदड़ उम्मीदवारनि जो गुड्डू शाह चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते तहरीक जे अॻवाननि नूर हसन खोसो, वकार जोणे जो इरफान कुंभार, आदिल अब्बास, ख्वाजा साले ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हिक आहे त पॉलिसी बि हिकु हुजणु घुर्जे। समूरी सिंध हार्ड एरिया ते आहे ऐं आर्टिकल A25 जी शक में बराबरी जा हक़ ॾिना वञनि। असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त समूरनि PST GST उम्मीदवारनि खे 40% वारी शक खे समूरी सिंध मां ख़त्म करे ज़िले बदीन ऐं तलहार जे 33% मार्कुनि ते उम्मीदवारनि खे पास करे मेरिट लिस्ट में शामिल करे ऑफर लेटर ॾिना वञनि। 39 HT मार्कूं हिननि खे छाजे करे पास कोन कयो वियो आहे ऐं छाजे करे सिंध गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी सदाईं सियासत ऐं पैसनि ते ऐं रिश्वत वठी करे उन्हनि खे पास कयो आहे। ऐं हीअ छा आहे जेके डिग्रियूं खणी वेठा आहिनि, जेके हिते तइलीम खणी हिते असांजे माना मुस्तक़बिल ठाहिण जे लाइ वीचारा तइलीम कई आहे, एतिरियूं मार्कूं कयूं आहिनि, उन्हनि खे पास नथो कयो पियो। छो? इनजे करे इनजी वजह छा आहे? असल में हींअर बि असांजी सिंध खे जेको लोॾो आयो, पहिरियों नंबर ॻाल्हि जेका बोर्ड थी आहे उनमें केतिरा माण्हू वीचारा बोर्ड मुतासिर थिया। उनजे लाइ सिंध गवर्नमेंट छा कयो आहे? हींअर जॾहिं हिननि डिग्रियूं खयूं आहिनि, जेको हिननि जो हक़ु आहे, हिननि खे हिननि जो हक़ु बि कोन पियो ॾिनो वञे। छाजे करे? असांजो इहो ई मुतालबो आहे जे अगरि हिननि खे हिननि जो हक़ु न मिलियो वियो, ॿी सूरत में असां एहतजाज बि कंदासीं, मुज़ाहिरा बि कंदासीं, धरना कंदासीं, जेको असांखे माना हिननि जे लाइ असां जिथे बि गॾु थियणो पियो असां इंशाअल्लाह गॾु थींदासीं। हीअ असांजा दोस्त आहिनि ऐं बदीन ज़िले में 627 स्कूल बंदि आहिनि, हुननि में मास्तर कोन्हे, उन्हनि में जेके स्कूल बंदि आहिनि उहे ॿार असांजा जेके आहिनि बेरोज़गार थियनि पिया। उहे ॿार ॾिसो वीचारा हींअर असांजे जेके तइलीम तबाह आहे, छाजे करे तबाह आहे? उन्हनि में मास्तर कोन्हे। छा इन्हनि खे अगरि नौकरियूं ॾिनियूं वञनि त उहे पंहिंजी ड्यूटियूं मास्तरियूं कनि ऐं वीचारा हिननि बच्चनि खे पढ़ाइनि जी डिग्रियूं